घणा पटाटा खाराए खाराए ते तो कुछ खाराए फिर आओ खबर आ माखे तू पटाटा थी घर में खाए तू हुआ खबर थी जो गोश्त मच्छू खाईंदी है और सुञाणा तोरन के भी हां बुध मुखे पंजा माइट नी गोश्त मच्छू तडे रे सुञाणा मा तोरे माइटन के भी हां सेहत दिस सुञाणा चई मुजी ए दिस ए छाए ये सेहत तुझी छाए घर जी मा पल्ले ठहल होया में ओ मोजा मालिक ये सेहत वारी आ तो पोजो को पल्ले किए हुंदो आ मुके समझो हिए फेराई उछले जे पर को बाहर निकली है सला जो कसम केड़े सा शादी कया केड़ी रमा मैं जेड़ी होया में पल्ले ठहल एड़ी द होया में हट्टी कट्टी होया खबर तई घरा जने मा तो सा शादी घर वारन कराई त मा हट्टी कट्टी होया हट्टी कट्टी हां ये हट्टी कट्टी हुई है हां ए इग्रेंजरी मालकन नहीं और हट्टी कट्टी हुई सुनिया मा तुझे मालकन के भी तो के भी जड़े तू करे छडियो आ मां करे छडियो आ बाकी छा हमें को शॉपिंग भी करे हकीकत बेजार करे छदी माके जो तो बेजार थी हो जो तना में हानि करी ओसा नगले जवाई दी मान मले मन नगले आयो बाकी छा केरा अल्लाह ना करो माफ कर सिरे तो तेरा तबे मसलो लगो पिया हे और आयो अल्लाह असल में मां भूल माफ कर अल्लाह ना लेती अल्लाह ने माफ कर तवई में तो चवाए तवई में तो समझी जी उद त भला ने फकीर ने दवाई छो कढे तोते न तो कढी सको ना तोते न तो कढी सको तडी फकीर ने तो कढा मुके एड़ी कावर दी जेड़ी कावर दी जेको त तू मुके बिलावल पार्क में बैठी है मैं तो कुछ जाई भी नहीं सका मैं बिलावल पार्क में बैठी को गुनाह जो कम कयो त मैंने गुनाह जो ते आहे कुछ कोने ने फकीर के सामने कुछ नजर ही न तो अचे फकीर को सब कुछ नजर तो छा नजर अची मां नजर तो चाहिए जाए रो सारो को मानू आए मानू त तुजो करो तुजो को मुंह सामने पार्क में इंसान इंदो त घुमंदो आ फिरंदो आ मानू दिसंदो आ हर गाल फकीर तो नजर अचे मुके जरूर ना है तू मानू दिसे तू मुखो सवा के दिसई न तुजी नजर से मुते हो जे बे के ते न होई ते शादी में तुझे इन लायक आई हुई हां तो के न दिसा इन के तो के दी तते उठियन वाजी कोई नजर ना अचे तो के महा भी चवा ए मुके छो एनिमल वटिया आ त नजर ही कोई ना अचे हां अरे बेजार छोके थी रे इन के तो भजाए से देश छोड़ दो भला छा दिया से अलाए ना ते देश अल्लाह ना तो मुझे जाल काए वन हां अल्लाह ना तो मुझे जाल काए वन अलाए ना ते जाल काए वन बे छा छा दिया जो ए मानू छजे पहिरो मानू मिलियो हां अल्लाह साईं जी मेहरबानी केडी अल्लाह साईं जी माते अल्लाह से तो के वधाइनो अचो ओए चाहे तू जो चयो लायो अल्लाह नाल से माई काए वन मजाक कई मैं सीरियस थी वे जा तू मरी हेलो बाबा कावड़ो जो वेठो ही कावड़ में मानू सच गलाए दींदो आ मां भी चवा है ने दिल जी गाल अची वई न मुखे हाने गाल समझ में आई त मो तंग पाण त खाई खाई हटो कटो थी पिया सुजी पयो आ वो जड़ी के थुली के सनड़ो पापड़ जड़ो करे छयो दई हां थुली जो सनी पापड़ जड़ो कयो त मैं घणी थुली हुया हां सुञाना है मां तो की थुली हुई है बाकी छा हाने पाण मुजी जेकी सजी आ न मुखे खाई वयो जे उडई न खाई वेंदी आ ए मुखे ये खाई वयो ये खाई वयो तो खा भलो त भला न फकीर से शादी कया मां फकीर से शादी कया पिना ही तो वतई न फकीर से शादी करिया पिना छो न तू भी उन सा कर पिना दी वतई मुल्क त मोके घुमाया हेकड़ो सगणो मके बिलावल पार्क त न घुमाया को शिकार पुल लाड़काणो रोटी एडे त मुखे वठी वने आ न ए फकीर वठी वने अल्लाह नाले ते पान एक एक दरे अगे तो बिटका तो तोखे वठी वनी आ हां यो छा फैसलो कयो वे साजो फैसलो तू बिटो आ जाना अने मां बिंदुम ने हेडो आसरो मिलियो माके साजो अदरो अल्लाह तरफा माके फैसलो बाबा तो के मजाक कई गाल खत्म थी वई ने छो बिटवा हल न तो माफ करने तुंजो तो खैर तू मजाक कई उहा मन छडी हां हेडे वाली बी गाल थी हाय 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 सही त चयो ने मुके घुमाया शिकारपुर लाड़काणो घोटकी कराची भी हैदराबाद भी हैदराबाद अन्या आते वधनो विंदो छाए सत्य मतो खराब थी तो मुजी जिंदगी में जहर तो विजे फकीर अगी हो भाई लगी पे आला की ते बत गयो तो बस माके को पैसो ना सुनाई लगी पया दिसे तो लॉकडाउन थी या मुझे भी गाल थी जी छो ये सही झरो आ तू समझे ना मां उन के हंस कर इंगे चम तो हिया या तुजी गाल कई मां तू उन तवाई में बाय कडी के मुगरे गाल कई हिक बे सा ठहलऊ ये बे असा नाटक कंदाऊ तू जो को आते पेट्रोल तो हारे पानी थी अच्छा पेट्रोल पानी तो हारे तो खराब थी नो हां ने पानी खराब बात यार तो बात तो ना बात ना हर ने हां पानी तो ना आ रही हां अब हाने गाली आए जेकर तू चाहे तो हां तो मां
हितो निकिरण जी कयां निकिरे ई कर बाबा पोइ कुझु ॾे त सही नाला नाल ते हाणे ॻाल्हि पंहिंजी मर्ज़ी ते को ख़ुशी में को गमी में हाणे ॻाल्हि ॿुध मां ॼाणे थो हा हिकिड़ी नसीहत ॾेई वञ तव्हां फ़क़ीरनि जी नसीहत आहे नी हा। दिमाग़ में औरतुनि खे वेहिजी वेंदियूं हा वरी जेको आहे त नसीहत ॾेई वञ जीअं असांजी बि सुलह थी वञे हा हा बसि तूं मूंखे ॾे माना जेतिरा पैसा ओतिरी नसीहत इहो यादि कजांइ 500 जी लॻड़ी ॼाणे थो कंहिं ॾिनी बि न हूंदई 10-20 वारो तूं फ़क़ीर आहे 500 के ॾिठा बि न हूंदई अल्लाह हा यार मौला वधाई थी ॾिसे बसि तो तूं लॉकडाउन वेह। लॻी पियो आहे पैसो न आहे त 1000 रुपया ॾियां बसि तूं वेहेसि हा ॾिस त मां कीअं थो जेको आहे सो ठीकु आहे ईअं वाह वाह ठीकु आहे ठीकु आहे वे हे छा पियो फ़क़ीर साहब फ़क़ीर हवाले पोतल करे। हुयो हिन मुंहिंजी अखियुनि में ॾिठो मूंखे इशारो ॾिनई मां फ्री हुअमांसि अल्लाह पर चई त जेको आहे त माना वॾी ॻाल्हि न थींदी वॾी तारीफ़ करे पियो तुंहिंजी मुंहिंजी हा चई पई इहे सची थी तोसां हिनखे न छॾिजांइ कॾहिं बि हाँ हा सच तो चई न फ़क़ीर सही बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे त विढ़ण कमु शैतान जो आहे हा इहा मोहबत हा, इहा मोहबत ॻाल्हि आहे। फैलायो हा, इहा मोहबत ॻाल्हि में रहो आहे। हिक ॿिए सां ख़ुशि रहो ख़ुशि रहो आबाद रहो विढ़ो न विढ़ण में को राज़ी नाहे सही थो चए असां हरू जहिड़ो था कयूं ॾिस हर को वेठो हा, आहे ॾिस। जोड़ी जोड़ी असां वेठो आहे सुकून सां वेठा आहियूं असां सदाईं जहिड़ो थो हले घर में बि ख़ुशि न आहियूं ॿाहिरि पार्क ते बि ख़ुशि न आहियूं इन में असांजी बरकत ख़तम थी वई आहे सही तो चए त हा असां न? भई ख़ुशि रहूं हा हा। ख़ुशि रहो ख़ुशि जड़े में रहो कुझु बि न न आहे कुझु बि न आहे घर में बरकत बि न पवंदी हा हा बसि अलाह ख़ुशि रहो तव्हांखे मुंहिंजूं दुआऊं हुन अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो ठीकु आहे न ठीकु आहे विढ़ो न ठीकु आहे विढ़ण कमु बसि ख़राबु आहे असां नवे दादा जी हा। फोटी ठीकु आहे बसि अलाह ठीकु आहे ठीकु आहे फ़क़ीर सही महिरबानी तुंहिंजी महिरबानी हा, ठीकु आहे, तूं हलूं था जेको आहे तोखे शॉपिंग बि करे हा, shopping बि करणी हल तोखे आहे। बुख लॻी हूंदी नी मानी बि न खाधी हूंदी नी न काथे खाधी आहे अचो 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 हा हा यार ही त बड़ा बहितर कमु आहे ॾह रुपया पिनण खां बहितर आहे त मां अहिड़ा के जेके जोड़ा आहिनि उहे ॻोल्हियां अक्सर इहे विढ़ंदा रहंदा आहिनि पोइ इन्हनि खां बसि वाह वाह थी वेंदी हा हा